बे पासे नासे नवां खे शहदाद कोट में खबर ईंदासीं जिते सासोली चौकीअ वटि शहरनि भाण सां भरियल 22 ट्रैक्टर्स खे रोके वरितो आहे। ट्रैक्टर्स मां भाण जूं हज़ारे बोरियूं हथायूं आहिनि। हथायल भाण आबादकारनि में सरकारी अघ ते विरायो पियो वञे। अवां खे ॿुधायूं पिया शहरनि भाण सां भरियल 22 ट्रैक्टर्स खे रोके वरितो आहे। हथायल भाण आबादकारनि में सरकारी अघ ते विराए वञे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अदनान भट्टी। जी अदनान, अपडेट कजो। जी, शहदाद कोट जे भरिसां सासोली पुलिस पिकेट आहे मोटरवे रोड ते। गुज़िरियल राति देर सां तक़रीबन शहरनि जी माना पहुची करे 22 भाण सां भरियल जेके ट्रैक्टर हुया उन्हनि खे पकड़ायो आहे। उन खां पोइ 22 ट्रैक्टर जेके भाण सां जंहिंमें समें 4400 खां वधीक जेके बोरियूं आहिनि उहो ए ऐं बी सेक्शन थाणे ते ट्रैक्टरनि खे बीहारियो वियो आहे। जंहिंखां पोइ जेके बोरियूं हज़ारियूं हथ अचण खां पोइ जेके आबादगार आहिनि उहे अॻुवान जेके सत्संग समिति शहदाद कोट मोहसिन अली शेख सां जेका मीटिंग कई आहे उनमें आबादगारनि हबीबुल्ला जरवार वहाब पंद्राणी कामिल सीरो सईद अकबर शाह उन्हनि इहो मुतालबो रखियो आहे त जेको बलूचिस्तान ॾांहुं स्मगलिंग भाण थी रहियो हो त असां शहरनि मुड़सी करे भाण पकड़ायो आहे। हाणे तव्हां इहे ग़रीब हारियुनि में सरकारी अघ ते कई विरायो वञे त जीअं जेके ग़रीब माण्हू जेके नंढा आबादगार उन्हनि खे भाण मिली सघे। जी अदनान भट्टी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।